पाकिस्तान डिजिटल फिनांस लिटरेसी वीक के सिलसिले में एमसीबी बैंक तरफां डिजिटल बैंक अकाउंट बाबत आम माण्हुनि खे ॼाण फराहम करण लाइ सखर प्रेस क्लब ॿाहिरां आगाही मुहिम कैंप क़ाइम कई वई, जिते ईंदड़ आम माण्हुनि खे डिजिटल अकाउंट के फ़ाइदनि बाबत ॼाण फराहम कई वई। हिन मौके ते कैंप इंचार्ज शफ़क़त अली सुमरो, इंटरनल कंट्रोलर मैनेजर सर्कल सखर, फोकल पर्सन सखर सर्कल सैयद राशिद अली शाह, मोहम्मद हुमायूं एमसीबी ऑफिसर ऐं फज़ल करीम सुमरो जिन ॿुधायो त अॼोको दौर जदीद डिजिटल दौर आहे। दुनिया के कारोबार के अक्सर लेन देन डिजिटल अकाउंट ज़रिए कई वञे थी, जॾहिं त पाकिस्तान में भी डिजिटल अकाउंट ज़रिए घर वेठे बिजली गैस समेत समूरा यूटिलिटीज़ बिल आसानी से अदा करे सघजनि था। डिजिटल अकाउंट के अहिड़नि सहूलतुनि बाबत 4 मार्च का एक हफ़्ते वारी मुहिम शुरू कई वई आहे, जेके सखर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि सखर प्रेस क्लब रोड, शालीमार ऐं ॿियनि अवामी पॉइंटनि ते कैंपूं लगाए अवाम के डिजिटल अकाउंट बाबत ॼाण फराहम करे रहिया आहियूं। डिजिटल अकाउंट अवां पंहिंजे मोबाइल फोन में खोले सघो था। आख़िर में साफ़िन समेत आम माण्हुनि में गिफ्ट विरहाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची